गामा के खबर ॾींदा आलम ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद सिटी थानो जे हद में पेती बाज़ार में चोरी, इबादत गाहूं बेमहफूज़ न रहियूं। वाक़ियो 82 मंदर मां नामालूम चोर ताला टोड़े लखे रुपया चोरी करे विया। वाक़े खां पोइ हिंदू बिरादरीअ में ॾुख जी लहर छायल। साईं राधा स्वामी डेरो साहब आहे पेटी बाज़ार में 2 दफ़ा अॻु चोरी थी आहे। उनमें बि असांखे कुझु बि न मिलियो आहे। हे 3 चोरी आहे हिते। ऐं हिते UPS ऐं बैटरियूं प्लस शेवा जूं पेटियूं आहिनि, उहे भञी करे उनमां कैश पैसा बि कढी विया आहिनि, बैटरियूं ऐं उहो बि कढी विया आहिनि। 3 महीनो 3 चोरी आहे कंटिन्यू, पर मिली काई बि चोरी न। साईं ही चोरी जी थी इन्हनि आया हिननि तालो ॿारे खे चेक कियो त तालो भॻल हिननि खे नज़र आयो। हिननि उन वक़्तु असांखे टेलीफोन कयो। असां 10 मिंटनि जे अंदरि पहुची वियासीं। SHO साहब खे इतला कयोसीं। SHO साहब बि 15 मिंटनि में अची वियो। अहमद अली खान हो, मां हुयुसि, रोशन लाल हुयो, असां 3 पहुतासीं। हिते चोरी अॻु बि 2 दफ़ा थी आहे। इन हे पहिरियों दफ़ो न आहे, चोरी बि अॻु 2 दफ़ा थी आहे। असां पंहिंजे दोस्तनि खे इहो चयोसीं त बाबा तव्हां हिते मथे 2 कमरा ठाराए माण्हू फैमिली नंढी फैमिली विहारियो त जीअं पोइ बचा थींदो। बाक़ी हाणे हिते बचा ईअं न थींदो, छो जो पुलिस कोन वेठी हूंदी सॼो ॾींहुं या राति। असल मसइलो इहो आहे असांजे में थोरो इहा शइ आहे। हिते जेसिताईं माण्हू न वेंदो चोरी 3 दफ़ो थिए थी पई। अॻु बि कोन मिली आहे चोरी। 2 दफ़ा अॻु में बि ईअं थी आहे। उनमें बि बैटरियूं इहे पंहिंजे सभु शइ खणी विया आहिनि, सोलर प्लेटूं ऐं हो। हाणे बि कैश घटि में घटि रुपया 5 लखनि खां मथे आहिनि, जेके 3 महीना छो जो पेटियूं न खोलियूं हुयूं। 5 लखनि खां रुपया पैसा मथे आहिनि। छा माना पुलिस हिते माना तव्हां हिते पुलिस वारो रखियो जेको माना हिते ख़बर ई न सर, पुलिस वारो ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो कयां, पुलिस वारो ॾींहुं राति त कोन वेंदो न। पुलिस वारो ॾींहुं राति कोन वेंदो उन जे करे, छो जो हीउ खुलंदो ई 2 टाइम आहे सिर्फ़ु। हिकु जुमे जे ॾींहुं 1 कलाक ॾेढ खुलंदो आहे, ॿियो आचर जे ॾींहुं 1 कलाक ॾेढ खुलंदो आहे। बाक़ी हीउ मुकमल तरह बंदि हूंदो आहे।